अस्सलाम वालेकुम या अली मदद की आयो कंबर वारा जवाब कौन तो अचे अस्सलाम वालेकुम या अली मदद केड़ा आलम विंदो केर थींदो घोट मौला कंदो ता सभिनि जो आसूं पूरी थींदियूं इन ड्रामे जो राइटर है असांजो तमाम सीनियर सुठो भलो राइटर भा एजाज सोलंकी साहब इन ड्रामे जो डायरेक्टर है गुलाम अली चांडियो अबी बोस इन ड्रामे में जेके कम करे रहा है अहमद पठान मोहम्मद शरीफ हाकिम आजाद मुश्ताक शेख सतार लाड़ उर्फ मजू थोड़ी नास सुनियो भी है फैज मोहम्मद सुमरो महबूब गोपाल अबी बोस आमिर दाऊदानी वसीम दाऊदानी जुनेद सुमरो ओसामा मौलाई असां सां ताउन कयो अल्लाह तुझे भी आसूं पूरी करो भाव बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम विंदो मेहरबानी करे खामोशी अख्तियार कंदा असां जन जन मेहमान जा नाला खणो मेहरबानी करे स्टेज ते अचन असां साथ ताउन किया न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी असां गुजारिश कंदासीं इरफान अली गोपांग के स्टेज ते अचन जी लाला मोहम्मद शरीफ उनके अजरक ओढ़ाइन दोस्तों ताड़ियुनि जो भरपूर साथ खपे मेहरबानी करे ताड़ियूं वजायो असांजो ॿियो मेहमान काका सुठो रागी सुठो फनकार बरकत अली गोपांग बाबा ताड़ियूं तो वजायो मेहरबानी करे बरकत अली गोपांग के स्टेज ते घुरायूं था महबूब गोपांग भा बरकत के अजरक ओढ़ाईंदो महबूब गोपांग असां सां ताउन कियो आहे न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी असांजो ॿियो भा एजाज सोलंकी बाबा ताड़ियूं तो वजायो मोहब गोपांग बाबा कंबर सिटी वारा छो भला ताड़ियुनि जी कंजू साहिब था कनि मौला तव्हांखे वधाईंदो तव्हांजो बिल न ईंदो ख़र्च न ईंदो असांजो ॿियो महिमान आहे लाड़काने जो सुठो आर्टिस्ट सुठो माण्हू हरदिल अज़ीज़ महबूब गुल तोटाणी कंबर वारा ताड़ी में कजूस पाईदा कने यार मज़ो न आयो ना सीन तो कोने ना महबूब गुल तोटाणी के अजरक ओढ़ाईंदो लाला मोहम्मद शरीफ असांजे लाड़काने जो सुठो डायरेक्टर सुठो राइटर सुठो एक्टर भा अब्दुल हादी पुटी उनके गुजारिश आहे स्टेज ते अचे भा अब्दुल हादी पुटी के अजरक ओढ़ाईंदो अभी बोस बाबा ताड़ियूं तो वजायो केड़ो खर्च ईंदव माशाल्लाह केड़ा सोना सेवता वेठा हो
घर तैयार थी आयो को सुर्खी हणी आयो को मेकअप हणी आयो असां सां ताउन कयो आहे न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी माशाल्लाह सब उम्मीदवार आयो लगे तो सब छड़ा वेठा हो हर दिल अजीज हर दिल दोस्त सुठो दोस्त सुठो भाइर यूसुफ अली खुश्क वेलकम टू स्टेज भाईजान अदा के अजर कोटाइंदो हाकिम आजाद असांजे पिंडाल में वेठल भाउ फिदा हुसैन चांडियो कराची खां आयल उन लाइ बि ताड़ियूं थी वञनि वेठल भाईजान परमानंद गुडन लाड़काने खां आयो आहे उन लाइ बि ताड़ियूं थी वञनि इन पिंडाल में वेलकम कयूं था जंहिंखे अजर कोटाईंदो हाकिम आजाद राजा सारी उनके गुजारिश आहे स्टेज ते पहुची वञे भा असगर गोपांग भी स्टेज ते अची वञे उनके लाला मोहम्मद शरीफ अजर कोटाईंदो बाबा ताड़ियूं तो वजायो एडी थद त ना है थोड़ी एक्सरसाइज भी क्यों गर्मी थे असां सां ताउन कयो आहे न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी असांजो सुठो दोस्त सुठो भाउ समीर हुसैन उनके वेलकम था क्यों स्टेज ते उनके अजरक पढ़ाईंदो भाउ अभी बोस भाउ जमील पुरोई के पिंडाल अचण में वेलकम वडी मेहरबानी ता पांजो कीमती टाइम कढी असां के दिनो असां जो लाड़काने जो सुठो आर्टिस्ट सुठो दोस्त हर दिल अजीज सऊद वीसर अदा मेहरबानी करे ताड़ियों तो बजायो लाड़काने जो सुठो आर्टिस्ट सुठो हीरो उनके अजरक पराइंदो लाला मोहम्मद शरीफ असांजो सुठो दोस्त हर दिल अजीज गुलाम फरीद कोपा स्टेज ते वेलकम था क्यों इनके अजर कोटाईंदो भा मुश्ताक असांजो लाड़काने जो मोस्ट सीनियर एक्टर अमन पठान भाऊ ताड़ी तो वजायो सुठो राइटर सुठो डायरेक्टर सुठो एक्टर भाउ अहमद पठान के वेलकम था क्यों असां स्टेज ते इनके अजर कोटाईंदो भाउ अभी बोस असां सकी सुल्तान गोपांग के वेलकम था क्यों स्टेज ते उनके अजर कोटाईंदो लाला मोहम्मद शरीफ भाऊ ताड़ियों तो वजायो खर्च तो अचे तव्हांजो असां गुजारिश कयूं था राजा शोएब बुरड़े के वो भी स्टेज ते अचे उनके अजर कोटाईंदो भाऊ मुश्ताक था क्यों स्टेज ते उनके अजर कोटाईंदो अभी बॉस अदा ताड़ियों तो वजायो बिल तो अचे तव्हां ॾे एॾो सी वधी वियो आहे माशाल्लाह छप छड़ा वेठा हो तभी ताड़ियों नथा वजायो मोरा करो इतने माशाल्लाह सब हथ खणो था त घोट असां थींदा बाक़ी ताड़ियों वजाइण लाइ छा थो थिए असां वेलकम था क्यों स्टेज ते मोहम्मद अली वधे के उनके अजर कोटाईंदो मुश्ताक खास ताउन न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी
बोला ता गया थी ले ताड़ियों तो बजायो आए असांजे पिंडाल में असांजो दोस्त पीरी प्यारो इस्लाम रिंद भी पहुंची चुको आहे उनके भी स्टेज ते वेलकम था क्यों उनके अजर कोटाइंदो लाला मोहम्मद फोटोग्राफर इरफान अब्बासी के भी असा पिंडाल में वेलकम था क्यों अदा ताड़ियों बजायो ऐं असांजो हिकिड़ो सीनियर आर्टिस्ट सीनियर डायरेक्टर सीनियर राइटर जे हिन सॼो सेट ठाहियो आहे गुलाब शानी उन लाइ त ताड़ियूं वॼायो मंज़ूर आरज़ू इन साईं ताड़ियुनि जे लाइ छो कंजू साहिबा लॻे थो तव्हांजो दिलि थो अचे मोहम्मद शरीफ असां सां ताउन कयो आहे न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी हेलो ऐं हक़ थिए थो अजरक ते ताड़ियूं थी वञनि बाबा मांजो नालो पीरल करमाणी उर्फ पीके ऐं असांजो ही दोस्त मूंखे अजरक कोटाईंदो ऐं असांजो हनी गोपांगन खां आयल ख़ासि महिमान अज़हर गोपांग उन लाइ ताड़ियूं थी वञनि कीमती टाइम कढी असांखे ॾिनो आहे असां सां ॿी ख़ुशख़बरी आहे त ज़मज़म शादीआला में बारबिक्यू खुली चुको आहे तमामु ज़ाइक़नि वारो खाधो अवध खां अञा बहितर हिकिड़ो दफ़ो पाण बि अचो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि वठी अचे खारायो असली मज़ा ई मज़ा इहो कबाब त टेस्ट कराए खाई त ॾिसूं बिग हैंड क्लैपिंग चंद मिनटनि में असांजो ड्रामो शुरू थियण वारो आहे केरु थींदो घोट हाणे सभु घोट थींदा हिते हथ सभु मथे कंदा